अहम खबर के हवाले से अवांखे आगाह कंदालूं। अहम खबर मासा इस्लामाबाद का शेयर कंदालूं। पड़े वजीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो तकरीब के खिताब अक़लियती बिरादरी के हक़नि जे तहफ़्फ़ुज़ लाइ आवाज़ उथारण घुर्जे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवण आहे। नाज़रीन, अहम खबर के हवाले से अवांखे आगाह कंदालूं। समूरनि पाकिस्तानियुनि खे हिकु जहिड़ा मिलण घुर्जनि। तक़रीबुनि सां अमली कोशिश सां बहितरी तरफ़ वधी सघूं था। परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चवण आहे समूरनि पाकिस्तानियुनि खे हिकु जहिड़ा हक़ ॾियण ते यकीन रखूं था। पीपुल्स पार्टी की कोशिश हूंदी आहे त अक़लियती बिरादरी की नुमाइंदगी हुजे। पहिरियों भेरो कृष्णा कोहली पीपुल्स पार्टी की सेनेटर बणी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवण आहे तक़रीरुनि सां न अमली कोशिशुनि सां बहितरी तरफ़ वधी सघूं था। खबर के हवाले से नाज़रीन अवांखे आगाह कंदालूं। इस्लामाबाद का अहम खबर अवां सां शेयर कंदालूं। परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी तकरीब का खिताब किया है। अक़लियती बिरादरी के हक़नि जे तहफ़्फ़ुज़ लाइ आवाज़ उथारण घुर्जे। पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण है त समूरनि पाकिस्तानियुनि खे हिकु जहिड़ा हक़ ॾियण ते यकीन रखूं था। पीपुल्स पार्टी की कोशिश हूंदी आहे त अक़लियती बिरादरी की नुमाइंदगी हुजे। पहिरियों भेरो कृष्णा कोहली पीपुल्स पार्टी की सेनेटर बणिजी। तक़रीरुनि सां न अमली कोशिशुनि सां बहितरी तरफ़ वधी सघूं था। परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवण आहे। अहम खबर आहे। नाज़रीन, अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदालूं। परॾे ही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी तकरीब के खिताब किया है। तकरीब के खिताब दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवण हो त अक़लियती बिरादरी के हक़नि जे तहफ़्फ़ुज़ लाइ आवाज़ उथारण घुर्जे।